रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन। नाज़रीन खबर शामिल कयूं था दुबई मां जिते सिंधियुनि जी क़ौमी सक़ाफ़ती ईद भरपूर नमूने सां मल्हाई पई वञे। दुनिया मां वॾे अंग में सिंधी दुबई में गॾु थिया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे दुबई मां कल्याण न्यूज़ जो रिपोर्टर इसाक सुमरो। जी इसाक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी नौशीन, दुबई जड़े बैन अल-अक़वामी शहर में जिते 200 खां वधीक नेशनलिटियूं रहनि पियूं ऐं उते उन शहर में सिंधी कल्चर के उजागर करण उनखे प्रोमोट करण लाइ सिंध फ्रेंड्स फोरम पारां ही प्रोग्राम रखियो वियो जेको पाकिस्तान ऑडिटोरियम हॉल में थियो, जिते हिंद ऐं सिंध खां फ़नकारनि हिसो वरितो। सिंध मां ख़ासि तौरु आयल अहमद मुग़ल, ज़ामिन अली ऐं नज़ाकत फ़क़ीर हुआ ऐं जो ख़ासि हिंद मां जेतन उदासी हिते पंहिंजे सुर विखेरिया ऐं सिंधी क़ौमी नगमा चई करे माण्हुनि खां दाद हासिलु कयो। ऐं इहो हर साल 2 डिसंबर ते थींदो रहंदो आहे ऐं ही बि 2022 2 डिसंबर जो प्रोग्राम हुयो ऐं हिन साॻिए ॾींहं ते UAE जो नेशनल डे पिणु हूंदो आहे। जी